सब मौलवी जी किताब किताब अचा जा थोड़ी देर गुई कटलू अचे पट ते पाव कयो उठायो उथी मुला अख पटी आई चए पियो बगदाद वारा गौसे आजम पीर जीलानी तोखे सॼी दुनिया सॾे महबूब सब या शेख अब्दुल कादिर करम जी नजर कजा रहम जी नजर कजा हिन साईं सैयद खे हुई नवाज़ असां जहिड़ा गुलगार यारी मनाए वारनि खे ॾे फैज़ सुल्तानी दुनिया सॼी तोखे सॾे महबूब सुबहानी। हज़रत मदीने शरीफ में जन्नतुल बकी में मदफून पीरे तरीक़त सैयद सखी मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानी बादशाह साईं कॾहिं ये बोल जो मानी खाओ यारी शरीफ खाओ यारी शरीफ पियो सिंध जे अंदर बल्कि दुनिया जे अंदर जेका हाणे क़िबला पीर सैयद सखी सरदार अली शाह जी असीम छो तो घुम फिरो नमो पुछमांसि साईं फलाणे वियो पर मां सुबुह खां वठी करे शाम ताईं बल्कि फज्र जी नमाज़ ताईं साईं जन दुआ फरमाई आख़िर ताईं अवाम उअं जे पहिरियां खां छो तो इहो फैज़ सिधो मदीने मां जन्नतुल बकी वारे साईं जो कहिड़े जवाननि जे हथनि में तव्हांजी तमन्ना मूंखे यकीन कभी उम्मीद आहे साईं सैयद गौस अली शाह जीलानी बादशाह मूंखे चयो उठ पत्तन ते कुटिजे न पंहिंजो लागी जो पछाड़ी वेंदा कुटरायूं इहो भला ॿुधाइजो सरदार वलियन जो मिठा पीर जो ही पीरा दिलबर दस्तगीर दुश्मन कुट पई जिया उठ पत्तन ते कुटजे उठ पत्तन ते कुटजे चढ़िया थी गए मुकाबलो सुके समझ दुश्मन कुट पई जिया उठ पत्तन ते कुटजे उठ पत्तन ते किसी के कुटबो बारेगा मुफ्ती साहब उमर मौलविया बाजो ओहो मुफ्ती हो जे मौलवी या भले वडो पीरा पर दिल बर दस्तगीरा असी फकीर हूं असां वटि केर बि न हुजे हुन वटि रस हुजे माण्हू हुजनि पर दुश्मन कुटबा ईअं जीअं उठ पतन ते कुटजे उठ पतन ते कुटजे ओह मुफ्ती हुजे मौलवी या भले वॾो पीरा दिल पर दस्तगीर आ कादरी उबैदुल्लाह सदर दर जो ही पुतड़ो सदर दर जो ही पुतड़ो हथ मथे करी जो भेद दस्तगीर हिकिड़ी मूंखे चयोसी कुतलो कुतलो नहीं ना कुतलो चरिया कुतलो यो छ कुत्ते में वफादारी आहे कुतो मालिक जो दर छॾींदो कोन्हे मालिक मारे दरता तेरेस पर कुतो करे दरता न वेंदो असांखे मालिक तड़ियो कोन्हे दस्तगीर कुर्ब ॾिना आहिनि महिरबानियूं कयूं अथसि अरे कुतो तरजी वञे तब दर ते अचे दस्तगीर जे सदके में सिंध जे अंदर जरन जंगन में तारन खे के सुञाणे हथ चुमजन माण्हू इज्जतूं कर या सब मेहरबानी गौसे आजम अब्दुल कादिर जीलानी जी आ ताहिरी उबैदुल्लाह सदर दर जो ही कुतड़ो सदर दर जो ही कुतड़ो मूंखे सदाई उनजी मिठा रहबी उगीरा अखड़ी जो दिल पर दस्तगीरा अल्लाह खुश करे साईं तव्हां खे दुआ कंदा मां पाण दुआ पिनण आयो आहियां हिन दर तां अल्लाह ताला मुंहिंजो चिमण तव्हां जो ॿुधण क़बूल ऐं मक़बूल फरमाए वा आख़िर